सकरण जे चईन वापारी शहरनि तैमूर अंसारी, आफ्ताब अंसारी, अब्दुल जब्बार अंसारी ऐं ख़ादिम हुसैन उर्फ़ टोबो पीरज़ादो सकरण प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं शहर जी औरत मुसमात शबाना पीरज़ादो धीअ अब्दुल सलाम जेके असां ते इल्ज़ाम हया आहिनि उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी का बि सदाकत नाहे। असां न को संदसि इज़त में हथ विधा आहिनि, न को संदसि जॻह ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे ऐं न को ई संदसि माउ खे घरां कढियो आहे। हिननि चयो त समूरनि इल्ज़ामनि जी अणधुरी जांच कराई वञे। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो को बि इल्ज़ाम साबित थियो त असां समूरा ॾोहारी थी हर क़िस्म जो वहिंवार ॾींदासीं। हिननि SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं तालुके सकरण जे अॻूणे MLA सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं अॻूणे MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो समेत सकरण जे मुअज़्ज़िज़ीन खे अपील कई त हू मामले जी जांच करे असां सां इंसाफ़ कनि।